सिंध हुकूमत ट्रांसपोर्ट खाते जे ज़मीनुनि तां कब्ज़ा ख़त्म कराइण जूं तयारियूं शुरू करे छॾियूं आहिनि। सिंध जे सीनियर सूबाई वज़ीर शर्जील इनाम मेमण जो चवणु आहे त ट्रांसपोर्ट खाते जे ज़मीनुनि तां कब्ज़ा जल्द ख़त्म कराइण खे यकीनी बणायो वञे। कराची में सिंध जे सीनियर सूबाई वज़ीर शर्जील इनाम मेमण जी सदारत हेठि सिंध मास ट्रांसिट अथॉरिटी जे बोर्ड जो 13हों इजलास थियो। इजलास में ट्रांसपोर्ट खाते जे सेक्रेटरी असद ज़ामिन, सिंध मास ट्रांसिट अथॉरिटी जे MD कमाल दायो, DIG ट्रैफिक अहमद नवाज़ चीमा ऐं ॿियनि बोर्ड मेंबरनि शिरकत कई। इजलास में ट्रांसपोर्ट खाते जे ज़मीनुनि तां कब्ज़ा ख़त्म कराइण लाइ सिंध जे चीफ सेक्रेटरी IG सिंध ऐं एंटी इंक्रोचमेंट सेल जी मदद वठण जो फ़ैसिलो कयो वियो। इजलास में सिंध मास ट्रांसिट अथॉरिटी बोर्ड जे 12हें इजलास जे मिनट्स, सिंध मास ट्रांसिट अथॉरिटी जे बोर्ड जे सेक्रेटरी जी मुक़ररी ऐं अब्दुल सत्तार एधी ऑरेंज लाइन BRT प्रोजेक्ट मैनेजमेंट यूनिट जे मुलाज़िमनि जी कॉन्ट्रैक्ट्स में वाध जी मंज़ूरी ॾिनी वई। प्लानिंग एंड डेवलपमेंट जे नुमाइंदे पारां प्रोजेक्ट मैनेजमेंट यूनिट जे डिप्टी डायरेक्टर परवेज़ जमाली जी मुस्तक़िल मुक़ररी जी सिफ़ारिश कई वई। इजलास में SMTAG जे माली साल 2021-22 ऐं माली साल 23-24 जी बजट जी मंज़ूरी ॾिनी वई। इजलास खे ख़िताब कंदे सिंध जे सीनियर सूबाई वज़ीर शर्जील इनाम मेमण चयो त सिंध मास ट्रांसिट अथॉरिटी जे बोर्ड जे 12हें इजलास में ट्रांसपोर्ट खाते जे ज़मीनुनि तां कब्ज़ा ख़त्म कराइण जो फ़ैसिलो थियो। सनद चवणो त ट्रांसपोर्ट खाते जे ज़मीनुनि तां गैर क़ानूनी कब्ज़ा जल्द ख़त्म कराइण खे यकीनी बणायो वञे ऐं उन सिलसिले में सिंध जे चीफ सेक्रेटरी IG सिंध ऐं एंटी इंक्रोचमेंट सेल जी मदद वरिती वञे। सूबाई वज़ीर चयो त ट्रांसपोर्ट खाते जी जन ज़मीननि ते सरकारी इदारनि जूं ऑफिसूं ठहियल आहिनि, उन्हनि खे नोटिस जारी कया विया आहिनि। नोटिस ते अमल खे यकीनी बणाइण लाइ लाॻापियल इदारनि सां ॻाल्हि ॿोल बि कई वञे। हुन चयो त पीपल्स बस सर्विस शुरू करण जो मक़सदु अवाम खे महांगाई जे हिन दौर में रिलीफ ॾियणु आहे। सिंध सरकार ॿियनि शहरनि में बसूं हलाइण जो इरादो रखे थी। बसूं हलाइण जा ख़्वाहिशमंद स्टेक होल्डर्स पीपल्स बस सर्विस में सीड़पकारी कनि। सिंध सरकार संदन हौसला अफ़ज़ाई कंदी।